साथे शक्ल समझंदासीं। मिसाल अलफ जेको आहे वो पहिरों जेकी शक्ल हूंदी आहे अलफ जी को आहे हूअं हीअं हूंदी। अगर वो अलफ साॻो आखिर में ईंदो त उन जी शक्ल कीअं हूंदी? उन जी आखिर में शक्ल हीअं हूंदी, कीअं हूंदी? हीअं हूंदी। मिसाल है लफ्ज में ॾिसो हे लिखियल आहे असलम, शुरू में अलफ आयो आहे त अलफ साॻी ये साॻी शक्ल हिते ई जेके असां शुरू में पढ़ियो आहे साॻी शक्ल हिते बि आहे। वरी ये जेकी शक्ल आहे उहा असां हिते लिखी आहे आना, अलम दा नून अलफ ना, त हिते आखिरी अलफ जी शक्ल कहिड़ी लॻल आहे? हीअ लॻल आहे। कहिड़ी? आखिर वारी में ॾिसण में उहा साॻी। अहिड़े तरह सां बे जो खानदान, ही बे जी शेडी शक्ल आहे शुरू में उहा हीअं आहे। उन खां पोइ बे जो जेको भी खानदान हूंदो, बे जो खानदान कहिड़ो आहे? बे बंदक है, बे कुकुर है, बे पग, इहो आहे बे जो खानदान। बे जे खानदान अगर विच में ईंदो त उन्हनि जी सभ जी शक्ल हीअं हूंदी। सिर्फ़ हिते मिसाल हाणे बे जो खानदान विच में आयो आहे त हिते बे कुकुर ईंदो त वो ये एको ईंदो त उन जी शक्ल साॻी रहंदी। जे बे ईंदो त उन जी शक्ल ये साॻी रहंदी। जे पे पग ईंदी त उन जी शक्ल ये साॻी रहंदी। जेकॾहिं हिते वरी ते तारो ईंदो त शक्ल साॻी हूंदी। जे ते थैलो ईंदो त उन जी शक्ल साॻी हूंदी। या ठे टूट ईंदी त उन जी शक्ल साॻी थींदी। सिर्फ़ तुक्कनि जो मतिलबु थींदो, बाक़ी विच जी शक्ल जेकी हीअ शक्ल आहे उहा साॻी रहंदी। उहा शक्ल साॻी रहंदी। हिन शक्ल सां जेके तुक्कनि वारा अखर अचनि था सम्झी वञो उहो अखर हीअ आहे। ॾिसो हीअ साॻी शक्ल जेकी बे जे विच में आयो आहे, हीअ ॾिसो बे विच में आयो आहे न, हीअ हिते त हीअ शक्ल ऐं हीअ शक्ल मिले थी? जी साईं। आखिर में बे हिते आयो आहे, हीअ शक्ल मिले थी पाण में? जी साईं। बाक़ी जो असां लफ़्ज़ लिखियो आहे लाइब्रेरी, लाइब्रेरी में तव्हां ॾिसो हीअ शक्ल ऐं हीअ शक्ल साॻी मिलंदी हूंदी। त असांखे विच में अहिड़ी शक्ल जो अखर सम्झ में अचे असां सम्झंदासीं त बे आहे। अगर टुका हूंदो त ॿ हूंदसि हेठां त पोइ बे आहे। जे हितां हीअं टुका हूंदसि त पोइ ये आहे। अगर हीअ साॻी शक्ल मथे हीअं हूंदसि त तारो थींदो, हीअं हूंदो त सवाब हूंदो। वरी हेठां हीअं टे शक्लूं हीअं थींदो त पे पग थींदो। त बे जो खानदान विच में उन जी बे जे खानदान जी शक्ल हीअं हूंदी आहे। इहा ज़हन में विझी छॾियो, ठीकु आहे। उन खां पोइ आहे जीम जो खानदान। जीम के खानदान की शुरू वाली शक्ल ही है। शुरू वाली जिमजुत्ती की शक्ल शुरू वाली है। जीम जो खानदान केरो है? जिमजुत्ती। जिमजुत्ती, ये जिम्बा, ये जिरकी, ये जो चाहे खानदान है। हां त ओने जो असां पहिरियों अखर हीअं लिखंदा आहियूं, उन खां पोइ जंहिंमहिल लफ़्ज़नि में असां लिखणु शुरू कंदा आहियूं त विच वारी ॿिए नंबर ते हीअं थींदी त शक्ल, ऐं विच में जंहिंमहिल अखर लिखिबो त पोइ वरी उनजी हीअ शक्ल थींदी। आख़िर में वरी जेकॾहिं लिखिबो त उनजी हीअ साॻी शक्ल बहाल थींदी। उहा हीअं ई हूंदी, ठीकु आहे। जेकॾहिं आख़िर में लिखिबो त उनजी मिसाल